अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सदर कानून शाद तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी। किंग हमद यूनिवर्सिटी ऑफ नर्सिंग एंड एसोसिएट मेडिकल साइंस बिल जी तौसीक़। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नेशनल कमीशन फॉर माइनॉरिटीज़ राइट बिल जी बि मंजूरी। दानिश स्कूल अथॉरिटी बिल नज़रसानी लाइ वज़ीर आज़म खे वापसि सुम्हारे छॾियो। सदर चयो आहे त दानिश स्कूलनि जे क़याम जी सूरत में सूबाई हुकूमतुनि सां मुशावरत ज़रूरी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट के जज जस्टिस तारिक जहांगीरी खिलाफ जाली डिग्री केस की कार्रवाई वफाकी आईनी अदालत में चैलेंज। दरख्वास्त में जस्टिस तारिक जहांगीरी मौक़िफ़ इख्तियार किया है तो इस्लामाबाद हाई कोर्ट में दाखिल कयल दरख्वास्त ॿुधण जोगी न आहे। मुंहिंजे खिलाफ इस्लामाबाद हाई कोर्ट में दाखिल दरख्वास्त खारिज कई वञे। आईनी अदालत पारां इस्लामाबाद हाई कोर्ट के रजिस्ट्रार और कराची यूनिवर्सिटी के रजिस्ट्रार्स के सुभाणे पेश थियण जो हुकुम। कराची में गुड्स ट्रांसपोर्टरन की हड़ताल सबब बहरी जहाज़न की अचवञ मुतासिर। हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरन विच में डेडलॉक बरक़रार। अॼु ॻाल्हियुनि जो ॿियो दौर थींदो। गुड्स ट्रांसपोर्टरन के सेक्रेटरी जनरल चयो आहे त अक्सर मसला हल थी विया आहिनि। मुआहदे खे हथ में शिकल ॾिनी पई वञे। ट्रांसपोर्टरन ॻरनि डंडन में घटिताई समेत मुख़्तलिफ़ रियायतूं घुरियूं आहिनि। सिडनी में फायरिंग वाक़े के ज़ख़्मी दहशतगर्द मथां फ़र्द जुर्म लागू। जवाबदार मथां दहशतगर्दी समेत 59 इल्ज़ाम लगाया विया। 24 सालन जो नवीद अकरम पुलिस की फायरिंग में ज़ख़्मी थियो ऐं संदसि पीउ साजिद मारिजी वियो हो। ऑस्ट्रेलवी पुलिस जो मारिजी वियल साजिद अकरम जो ताल्लुक़ भारत के शहर हैदराबाद से है। बोंडाई बीच ते दहशतगर्द पीउ पुट की फायरिंग में 15 ॼणा मारिजी विया हुआ ऐं 40 खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ। अमरीका वधीक 20 मुल्कनि जे शहरनि मथां सफ़री पाबंदी लगाए छॾियूं। नई पॉलिसी जनवरी 2026 खां लागू थींदी। शाम, ॾखण सुडान, माली, नाइजर, काउस ऐं ॿियनि मुल्कनि मथां पाबंदी जो फ़ैसिलो। फ़लस्तीनी अथॉरिटी जो पासपोर्ट रखंदड़ शहरनि मथां बि सफ़री पाबंदियूं लागू। अमरीका तरफ़ां सफ़री पाबंदी जो शिकार मुल्कनि जो अंग 35 थी वियो। कराची में रेंजर्स जूं कार्रवाइयूं, 5 ज़ख़्मियुनि समेत 7 जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स सेंट्रल ऐं ॾखण ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी गिरफ़्तारियूं कयूं। रेंजर्स तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि जो ताल्लुक़ भत्ताखोरी में मुलविस जमील छांगा ऐं समद काठियावाड़ी ग्रुप सां आहे। जवाबदार फैक्ट्री मालिकनि, दुकानदारनि ऐं बिल्डर्स खे भत्ते जूं पर्चियूं माणींदा हुआ।